भिरिया सिटी काविश ऐं KTN न्यूज़ भिरिया रोड जे रिपोर्टर अली हैदर अब्बासी ऐं सहाफ़ी राणा अब्दुल मथां भतो घुरण धमकियूं ॾियण जो कूड़ो केस दाख़िल करण ते केस सहाफ़ियुनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ मुनीर आराई जी फ़रियाद ते मुख़्तलिफ़ कलमनि तहत दाख़िल कयो वियो। केस में फ़रियादी जणायो आहे त सहाफ़ियुनि हुन खां 20,000 रुपया भतो घुरियो। न ॾियण ते सहाफ़ियुनि पुलिस सां मिली करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। यादि रहे त 1 महीनो अॻु आराई बिरादरी ऐं बिरोही बिरादरी जे नौजवाननि में क्रिकेट रांदि दौरान झेड़ो थियो हो, जंहिं बाद ज़ख़्मियुनि जे कवरेज करण लाइ अस्पताल में अली हैदर अब्बासी पहुतो त मुनीर आराई सहाफ़ती फ़र्ज़नि खां रोकियो ऐं झेड़ो करे सहाफ़ियुनि खे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए धिका थेला ॾेई मोबाइल फ़ोन फुर करे भॼी छॾी आहे। अहिड़े वाक़े बाद इतिला ते भिरिया सिटी प्रेस क्लब जो सदर राणा अब्दुल अस्पताल पहुतो त जवाबदार मुनीर आराई ऐं उनजे पुटनि ऐं ॿाहिटियुनि सहाफ़ियुनि मथां हमिलो करे ॾिनो, जंहिं सबबि ॿई सहाफ़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए पासे नौशरो फ़िरोज़ ज़िले जे सहाफ़ियुनि पारां अहिड़ो जुड़ितो केस दाख़िल थिए ते कलमधड़ियुनि में सख़्तु ताव पकड़िजी वियो आहे। सहाफ़ियुनि पारां DIG शहीद बेनज़ीराबाद पारां SSP नौशरो फ़िरोज़ पारां सेशन जज नौशरो फ़िरोज़ खां घुर कंदे मुतालबो कयो त कलमधड़ियुनि मथां दाख़िल करायल जुड़ितो केस ख़तमु करे पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।